हिकिड़ो महात्मा हो, उनखे हिकिड़ो चेलो हो, उहो ॿई हलिया घुमण, चेलो ऐं गुरू हिकिड़े शहर में आया। त उहो शहर जो हिसाबु किताबु कुझु ॿियो हो, त भई जेका शइ खपई दुकान ते टके में मिलंदी। छा के अंधेर नगरी चरपट राजा, टके सिर भाॼी टके सिर खाॼा। पालक वठो त बि हिकु टके में सेर मिले, हा न, ऐं काजू पिस्ता बादाम वठो त टके में सेर। उहो जेको ऐं तव्हांखे लॻंदो भई मां कथा अहिड़ी त ॿुधायां जेका जॾी आहे, कोई मतिलबु वारी न, ईअं थींदो ई न आहे। पर मां हिकिड़े ॾिठो त लौकी वठी आया 30 रुपए किलो, 10 किलो लौकी खपंदी हुई असांखे। छा चयनि? 10 किलो लौकी खपंदी हुई ऐं 30 रुपए किलो हुई। वठी आया, भाॼी ठाहियनि, लौकी सम्झो था दूधी, हा न, जॾी 30 रुपए हुई त हुई बि वरी ॿिजनि सिजनि वारी, माना पकी बकी हुई, पर पकी बि हुई ऐं ॿिजनि वारी बि हुई, खाइण में सवाद बि कोन हुई। 30 रुपए किलो हुई, पर वठी आया 30 रुपए किलो, 10 किलो लौकी वठी आया। घणे जी थी? न त मां जंहिं घुराए ओॾी महिल 4 ॼणनि खे ख़बर बि आहे, मां सम्झां त दरबार में जिन खे, ओॾी महिल मां वेठो मान चरिया थिया आयो वेंदा 30 रुपए में। छा 30 रुपए जो? अॼु खां ई मां तव्हांखे घटि में घटि 15 साल पहिरीं जी ॻाल्हि थो ॿुधायां। हाणे 15 साल पहिरीं 30 में तॾहिं पनीर कहिड़ो हूंदो हो? खीर जो थींदा न। जंहिं 30 रुपए जो सम्झो भई कुझु बि न वठी अचनि हा त भई 60-70 रुपए किलो, 5 किलो पनीर वठनि हा। ॿियो छा, पनीर 60 रुपए, पर उहो 10 किलो लौकी त पाणी थींदी आहे न, वधीक खपंदी आहे। पर 2 किलो ई पनीर वठी आलू विझी ठाहिनि हा त भाॼी बि पनीर जी सम्झ में अचे हा। ऐं 300 रुपया बि लॻभॻि न लॻनि हा, 250 में कमु थी वञे हा, 50 रुपया बि घटि लॻनि हा। त टके सेर भाॼी, टके सेर न थियो हिसाबु? अहिड़ो हिसाबु अॼुकल्ह दुनिया त हड़ई उचरनि जो अंधेर नगरी, सॼी दुनिया अंधेर नगरी आहे। हाणे सभिनी हंधि इहो हाल थी वियो आहे। अॻे त उहो हिकिड़े कंहिं जॻह जो हाल हूंदो। ऐं केॾी महिल ॻाल्हि ॿुधायां, उहो मूंखे महाराज तोखे ॻाल्हियूं अलाए किथां थी अची वञनि। हाणे कम जी ॻाल्हि आहे बि न, पर तंहिं हूंदे बि हिकिड़ी ॻाल्हि, चेलो चई मां हिते रही पवंदुमि। गुरूअ जो सुठो शहर कोन अथई, जिते वेड़ा कंहिं काजुनि जो बि क़दुरु कोन्हे, त हुते मूर्ख न तुंहिंजो वरी क़दुरु थींदई छा? गुरमुख ऐं मनमुख जो क़दुरु थींदो ई कोन्हे। हिते साईं भई घोड़ो कढायो हिक अख में ई हलंदई, इन करे हिते सुठो न आहे। असांखे त लॻे थो भई काजू बि सस्ता आहिनि ऐं भाॼी बि सस्ती आहे, त भाॼी छो काजू रोज़ु खाईंदासीं, रोज़ु काजू कढ़ी ठाहे करे खाए बि, हर भरू पालक छो था खाऊं? हिते सुठो आहे। चई सुठो न आहे, जीअं पालक ऐं काजूअ जो कोन्हे तो तुंहिंजो बि अहिड़ो ई हाल थियणो अथई। ॻाल्हि खे जेतिरो वरी जिते त खोड़ो लॻण बि त खपे न भाई। त गुरूअ जैसे न रहो। चई न मां त हिते रही पवंदुमि। चई अॼुकल्ह छोरो भेण चयो मञींदा कोन्हे, वञी कॾहिं तरेम पियो। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि चेलो आई त मुंहिंजो बि मोह लॻो पियो आहे। हाणे छा कयां? हिकिड़ो कमु जेॾी महिल मुसीबत अची त मूंखे यादि कजां। छा चईसि? मुसीबत अचई त मूंखे यादि कजां। चई ठीकु आहे, इहा ॻाल्हि पकी। उहो छोरो हुते रही पियो, चेलो रोज़ु ॿियो काजू खाए, पिस्ता खाए, बादाम खाए, हीअं थुलो थी वियो हली। हाणे हलंदे हलंदे हिकिड़े ॾींहुं काई गामड़े में हिते वारशा जी भित किरी पई। भित किरी पई त हिकिड़ी ॿकरी मरी वई। ॿकरी मरी वई त ॿकरार आयो राजा वटि। चई साईं हीअ भित किरी पई आहे, फलाणे माण्हू जी आहे ऐं मुंहिंजी हीअ ॿकरी मरी वई आहे, मूंखे उजूरो वठी ॾियो। राजा चयो हा इहा ॻाल्हि सची आहे। मकान मालिक घुराई, अरे तो इहे मकान कीअं? चई साईं मां छा कयां, मां त हुनखे पैसा पूरा ॾे ठाहिण वारे खे, ठाहिण वारे ईअं ठाही। चई ठाहिण वारे खे सर कयो, हिन फातो या ठाहिण वारो ठाहे त वियो हली मकान तुंहिंजा। पर हिते अंधेर नगरी हुई न, अंधेर नगरी चरपट राजा, टके सिर भाॼी टके सिर खाॼा। छा कया? आयो हुनखे सर कयनि। चई साईं मां त भित सुठी ठाही हुई, पर पाणी ॾियण वारे पखाली आहिनि, उन पाणी कोन ॾिनो। अच्छा उनखे सॾु कर। त पखालीअ खे सॾु कयनि। चई तो पाणी छो कोन ॾिनो? चई साईं पखाल थोरी फाटी पई न, ॿकरे जी खल हुई। चई न तुंहिंजी ग़लती आहे। उनखे पकड़े पई, हिनखे फांसी ते चाढ़ियोसि। ॿकरार खे पाणी सुठो कोन ॾिनई, हिनखे फांसी ते चाढ़ियोसि। त उहो ॿकरार सॼो ॾींहुं ॿकरियूं चाढ़ींदो हलंदो न, त उहो थन सनो फांसीअ में टंगे त उहो निकिरी पियो अचेसि।
उन कड़े में फाथो ई कोन, सनड़ो माण्हू कीअं फासे? चई जंहिंखे फांसी अचे उनखे पकड़े ॾियोसि, हिन चेले खे पकड़े आया, हीअ त थलो हो न मोटो, चई साईं हिनखे फांसी ॾियोसि। हाणे चई मां मुंहिंजो को वास्तो ई न, चई पर जंहिंखे फांसी लॻे तोखे फिट थी अचे तोखे ई लॻाईंदासीं, हीअ त कोई मुसीबत थी। हाणे चई भई ठीकु आहे भले, भला हाणे छा कई, हिनखे पकड़े जेल में बंदि कयोसि, हिनखे भई सुभाणे फांसीअ ते चाढ़िबो। हिन वरी चई हाणे हिन खां वधीक मुसीबत ॿी ईंदी कोन, गुरूअ खे यादि कयां, त गुरू अची पहुतुसि, यादि कई, गुरू बि पहिरीं मञे कईसि न रहिजां, पर वरी साईं अची वियो। जॾहिं गुरू आयो चई छा ॻाल्हि आहे? चई हीअ ॻाल्हि आहे। चई मूं तोखे पहिरीं चयो न, तो ॻाल्हि मुंहिंजी न मञी, हाणे अञा हिते रहो, फांसी हाणे किथे रहंदी, हिन मुल्क मां ई हली वेंदी हली। चई पर हाणे त मूंखे बचायो न, मूं ते कृपा कयो भाई। चई ठीकु आहे, हाणे भॻवानु दया कंदो। चई हाणे ॾिस पाण नाटक था कयूं, तूं चइजांइ फांसी मूंखे ॾियो, आऊं चवंदुसि मूंखे ॾियो, पाण में खिटको कंदासीं। त हीअ ॿई विढ़ण लॻा, मूंखे साईं न न साईं तव्हांजो मां खाईंदुमि, मां खाईंदुमि। राजा जो छा आहे भई, तव्हां खिटको छो था कयो? ख़बर पियनि। चई साईं सुभाणे जेको आहे न बारस आहे, कल्ह ॿुधायां थो ग्यारस ॾियो। चई भई वॾो ॾींहुं आहे अॼु बारस जो, ग्यारस जो विर्त छोड़बो ऐं ओॾी महिल ई मुक्ति, माण्हू फांसी ते चढ़ंदो न हुनखे मुक्ति मिलंदी। चई हा इहा ॻाल्हि आहे। चई ठीकु आहे, तो फांसी खां। राजा फांसी ते चढ़ी वरी। हिसाब किताब कर्मनि जो अहिड़ो आहे केरु सम्झी न सघे। मूं तव्हांखे चयो न ॻाल्हि फिट न बीहंदी, पर भाई जेसि ताईं माण्हू वीचार सां कमु करे न त तकलीफ़ जो कमु थींदो आहे। कमु कहिड़ो खपे, माण्हू कमु करे वरी आज़ादु थी वञे, ॼण मूं कयो ई कोन। भाई कीअं कजे उनजो बि तरीक़ो संत महात्मा ॿुधाए। भाई जेकर निष्काम कर्म कबो त असांजी ॿुधी पवित्र थींदी आहे। निष्काम कर्म करण सां माण्हू जी ॿुधी पवित्र थींदी आहे, ऐं ॿुधी जंहिं महिल पवित्र थींदी आहे त माण्हूअ जी ॿुधीअ में, निर्मल ॿुधीअ में ज्ञान मिड़ई सवलो लॻंदो आहे। उनखे ज्ञान जी ॻाल्हि, सही ॻाल्हि, हक़ीक़त जी ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे, ऐं उन मन में पोइ वरी का इच्छा रहंदी कान्हे।